खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद जिला रिपोर्टर मीरपुर खास फ़कीर दिलबहार नकरज। खबरों में भाणेजे जी ॾाढ ख़िलाफ़ गोठाणे जो एहतजाज। यूनियन स्टाफ वासी ग़ालिब गजो साफ़ अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजो भाणेजो मरहूम गजो मुख़ालिफ़ माण्हुनि जे चुर्च ते मूंखे क़त्ल करणु चाहे थो। हिन अॼु बि मूं ते यूनियन स्टाफ ते सरेआम लट सां हमलो करे मूंखे ज़ख़्मी करे छॾियो। हिन चयो त हमलो कंदड़ जवाबदार मूं समेत मुंहिंजे पुट हबीबुल्ला अज़ीज़ुल्ला समेत मुंहिंजे भाउ बुढ़ो गजो खे नुक़सान पहुचाइणु चाहे थो। अहिड़ियूं धमकियूं पिणु ॾींदो रहे थो। हिन DIG शहीद बनज़िराबाद SSP सांगड़ समेत वसवारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। ज़ात जो गजो आहे, यूनियन ते वेठो आहियां। मुंहिंजो भाणे जो आहे महरम नाले, उन मूंसां उनखे अलाए कंहिंजी चुर्त ते या कंहिंजे चवण ते आहे ठराई आहे। थोरो मवाली माण्हू आहे, उनखे जेको 5 रुपया ॾिए थो उनजी गॾी ते ऐं मूंखे अचे धकाया। कल्ह राति बि मूंखे धकाया ऐं इन मां जान छॾायमि। धमकियूं पियो ॾिए मारण जूं ऐं हिन सां गॾु 2-3 ॿिया बि माण्हू शामिल आहिनि। उनजे करे अॼु सुबुह मूंखे अचे यूनियन शहर में धकायनि। बेबू वाणीअ जी दुकान जे अॻियां ऐं मूं पैसा बि वरिता, उते अचे मूंखे धकाया। 2 ॿिया गॾु हिन सां गॾु हुआ, उहे निकिरी विया फ़िलहाल ऐं उनखे मूं कोन सुञाता। असल मसलो छा आहे? असुलु मसइलो इहो आहे, हीउ पहिरीं असुल में रहंदो संडे माइटनि मंझि, पोइ उते ही महरम नाले उहो मुंहिंजो भाणे जो आहे छोकिरो। हीउ बि मुंहिंजो भाणे जो आहे जेको मूं सां गॾु आहे ऐं उन्हनि वटि रहंदो। पोइ उन वटि ई थरो ॿियो पीअंदो। पोइ उनजे करे उन्हनि माइटनि जाम चयो हिनखे कोन मञी, माउ खे कुटंदो, जोए खे कुटंदो। पोइ उनजे करे असां हुनखे चयोसीं महिरबानी करे मुड़ो कोन मुड़ियो, हींअर मारण जूं धमकियूं थो ॾिए ऐं उनजे करे असां हाणे हिफ़ाज़त लाइ असां चयो वञ को कंहिं पासे मसइलो हल थी वञे। मुतालबो इहो आहे हिनखे जल्द में जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं जे न त इहो कंहिंजे वर ते चढ़ियो को वढे हिनखे टुके उछलाए असांजे कंध में हणंदो। असीं ग़रीब माण्हू आहियूं, उनजे करे महिरबानी करे जल्द में जल्द गिरफ़्तार कयो वञे।